जिते दुनिया में तैलीम जदीद बुनियादनि ते ॾिनी पई वञे उते सिंध सूबे जी तैलीम जो निज़ाम तबाह हाल बनियल आहे। सिंध जे ॿियनि ज़िलनि जीअं बदीन ज़िले जी तैलीम जो निज़ाम उन मुहाणे जे टुटल जार जीअं आहे जंहिंमें कॾहिं मच्छी जो दाणो बि नथो फासे। संदसि टुटल जाल जीअं एतिरा त सोराख़ निकितल आहिनि जेके ॻंढिजी नथा सघनि। बदीन ज़िले जी तैलीम जो हाल कुझु उन खां बि वधीक हीणो कमज़ोर ऐं तबाह हाल आहे जिते तैलीम हासिल करणु ॿिबरनि खां ॿेर घुरणु बराबरि आहे। आला मयारी तैलीम ॾियण त परे जी ॻाल्हि आहे पर हर वक़्तु मसूम शागिर्दनि जे ज़िंदगियुनि जो ख़तरो रहे थो। बदीन जे तैलीम जी सूरतहाल ते हिकु नज़र विझंदासीं त केटू जबल जहिड़ा हल न थींदड़ मसइला साम्हूं नज़र अचनि था। स्कूलनि जूं इमारतूं टुटल, कमज़ोर, हीणियूं, फर्नीचर जी खोट, उस्तादनि जी खोट, पीअण जे पाणी जो फुक़दान, साइंस लैबोरेटरियूं गायब, झूपड़ी में स्कूल हलंदड़, स्कूलनि खे लॻल ताला, चौदीवारियूं टुटल हुअण जा मंज़र बदीन ज़िले खे 5 तहलकनि में ॾिसण में अचनि था। बदीन ज़िले जी 20 लख आबादी लाइ शहरनि तोड़े बाराड़ियुनि में 1947 खां 2021 ताईं 2974 प्राइमरी स्कूल, 107 मिडल स्कूल, 71 हाई स्कूल, 11 हायर सेकेंडरी स्कूल, 6 कॉलेज मौजूद आहिनि जंहिंमें 700 स्कूलनि खे ताला लॻल आहिनि। 600 खां वधीक स्कूलनि जी इमारतनि खे तैलीम खातो बदीन इंतिहाई ख़तरनाक करार ॾेई इहो चयो वियो आहे त बिल्डिंगूं कमज़ोर ऐं मसमार थी चुकियूं आहिनि जंहिंजे छितनि हेठां तैलीम हासिल करे नथी सघिजे। स्कूलनि जी इमारतनि कमरनि जे छितनि जा चापोड़ा किरण रोज़ जो महमूल बनियल आहे। केतिरनि ई स्कूलनि जी ख़स्ता हालत हुअण सबबि मासूम ॿार खुले आसमान हेठि अड़पूरी तैलीम हासिल कनि था। टुटल बगल स्कूलनि में तैलीम हासिल करण खां पहिरीं संदनि ज़िंदगियुनि खे ख़तरो हर वक़्तु लाहक रहे थो। बदकिस्मती इहा आहे त इन कम खे बार बार जेको एतिरो पोइते रखियो वियो आहे ऐं बार बार एतिरो नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं बार बार उनखे एतिरो जेको आहे सो उनखे पंहिंजो उन सां बेमुरवती इन इदारे सां अहिड़ी कई वई आहे जो हाणे इन इदारे खे बहितर बनाइण जे लाइ को माण्हू रुॻो सोचे ऐं ॻाल्हि बि कोन थो करे। छो त कॾहिं कॾहिं के इदारा, के गस, के वाटूं, के शहर, के शोबा एतिरे बार माण्हू नज़रअंदाज़ कंदो आहे ऐं एतिरा दफ़ा उन सां जेको बेमुरवती कंदो आहे जो पोइ अॻिते हली उन बेमुरवती जो माण्हू खे ॾुख बि कोन थींदो आहे, ज़ख़्म बि कोन थींदो आहे त भई हीअ छा पिया करियूं। त माना हीउ हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे तैलीम खातो जंहिंसां बार बार एतिरो जेको बेमुरवती थी आहे, उहो बार बार एतिरो जेको असां नज़रअंदाज़ थियो आहे जो हाणे जेकॾहिं उनजी महरूमी जेको ज़िक्र थो कजे त ॿिया हिते स्कूल कोन्हे, अदा हिते पाणी कोन्हे, अदा हिते बिजली कोन्हे, अदा हीउ कमु कोन्हे, त उन ॻाल्हि जो अॻियां माण्हू खे को ॾुख, का तकलीफ़, को अफ़सोस को थिए ई कोन थो। उहो माठ करो रुॻो ॿुधियो ऐं चयो त चलो वरी पोइ मिलंदासीं। माना सम्झणु घुरिजे त हीउ जेको ज़ख़्म आहे इन जी सूर जी बार बार मसिया सां ज़िक्र थियो आहे पर हाणे बार बार उन सूर जो तकलीफ़ ॿुधी 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 हाणे असांजे मसिया जी दिलि एतिरी मज़बूत थी वई आहे जो हाणे असांजे ज़ख़्म ते परेशान थियण लाइ तयारु कोन्हे। बदीन ज़िले जे 5 तहलकनि बदीन, गोलाची, टंडो बागो, मातली, तलार तहलकनि में क़ाइम 3172 स्कूलनि मां चंद स्कूल छॾे करे बाक़ी कंहिं बि स्कूल जी इमारत सही सलामत न रही आहे। समूरनि स्कूलनि जो स्ट्रक्चर कमज़ोर ऐं ॾिॿरो हुअण सां गॾोगॾु तबाही जे आख़िरी किनारे ते वञी पहुतो आहे। तैलीमी मैदान में सुधार आणण बजाए बदीन ज़िले जे 90% स्कूल में तैलीम दोस्त माहौल ई न आहे। इन्वायरमेंट एतिरो त ख़राबु आहे जो मयारी तैलीम मिलण जे कंहिं बि स्कूल मां उमेद जी शमع रोशन थींदे नज़र नथी अचे। तैलीम खातो सिंध या बदीन ज़िले जो तैलीमी खातो ऐं एजुकेशन वर्क्स बदीन ज़िले जे 1,59,400 शागिर्दनि जे मुस्तक़बिल ऐं हयातनि सां खेॾे रहिया आहिनि। दुनिया जा मुल्क तैलीम जे मैदान में मुल्क जी बजट जो वॾो हिसो तैलीम ते ख़र्च कनि था पर पाकिस्तान ऐं ख़ासि करे सिंध सूबे जी तैलीम जो जेको हाल आहे इहो हैरान कुन ऐं तबाह कुन आहे। तैलीम जे मैदान में जिते जिदत अचणु घुरिजे उते बदीन ज़िले में 700 स्कूलनि खे ताला लॻल आहिनि। उस्तादनि जी खोट पूरी करणु, स्कूलनि जी इमारतुनि खे मरमत करे दुरुस्त करण बजाए तैलीमी इमारतुनि खे ख़स्ता ॼाणाए ताला हया पिया वञनि। बदीन ज़िले में प्राइमरी ऐं सेकेंडरी ऐं मिडल स्कूलनि जो तइदादु 3172 आहे। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 3172 स्कूलनि मां 2547 स्कूल अणपूरी मयार ते हलंदड़ आहिनि। उस्तादनि जी खोट ऐं बिल्डिंगूं कमज़ोर हुअण जी जवाब ॾियण आरज़ी बुनियादनि ते 300 स्कूल बंदि कया विया आहिनि।
हिन वक़्तु बदीन जा 47% जेके ॿार आहिनि छोकिरा आहिनि उहे स्कूल में न आहिनि ऐं 66% जेके छोकिरियूं आहिनि जेके स्कूल में न आहिनि। 85% जेके असांजा गवर्नमेंट जा स्कूल आहिनि या 15% जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि जी जेका तालीम जो जेको मयार आहे उहो इंतिहाई जेको एतिरो परेशान कोन आहे। तव्हां ॾिसो त जेके असां वटि गवर्नमेंट जा स्कूल आहिनि बदीन ज़िले जे अंदरि 70% जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में पाणी जी फैसिलिटी कोन्हे। 77% अहिड़ा बदीन ज़िले जा स्कूल आहिनि जिन वटि बिजली कोन्हे ऐं 46% अहिड़ा स्कूल आहिनि जिन वटि लेबोरेटरीज़ वॉशरूम जी सहूलियत मौजूदु कोन्हे। 55% बदीन जे स्कूलनि वटि बाउंड्री जी सहूलियत मौजूदु कोन्हे। 87 बिल्डिंग्स बदीन ज़िले जे अंदरि अहिड़ियूं आहिनि तालीमी जेके ख़तरे जो शिकार आहिनि ऐं को नुक़सानु थी सघे थो। 40 स्कूल बदीन जा जंहिं वटि को बि फर्नीचर मौजूदु कोन्हे ऐं 78 प्राइमरी स्कूल्स आहिनि जेके टेक्निकली वाइबल ई कोन्हे जो उहे कमु करे सघनि। इहा आहे सूरत हाल। हिन वक़्तु बदीन में तालीम ऐं उस्ताद ऐं टीचर जो रिलेशन ॾिठो वञे तनासब कढियो वञे त 7-8 ॿारनि खे हिकिड़ो उस्ताद पढ़ाए थो। तव्हां इमेजिन करियो त अमेरिका जे अंदरि 20 ॿार हुजनि त इहो लार्ज क्लास छॾाइबो आहे। हिते 7-8 ॿारनि खे हिकिड़ो जेको टीचर पढ़ाए थो ऐं उहो 5 ताईं उनखे सभु सब्जेक्ट्स पढ़ाए थो। हींअर हिकिड़ी ताज़ी रिसर्च जेका थी बदीन जे अंदरि त जेकॾहिं 57% 5 क्लास जा ॿार ॿिए क्लास जो किताब नथा पढ़ी सघनि। 73% 5 क्लास जा ॿार ॿिए क्लास जे उर्दू जो किताब नथा पढ़ी सघनि। 71% 5 क्लास जा ॿार 3 क्लास जे हिसाब जो 2 डिजिट ताईं वंड जो हिसाब नथा करे सघनि। इहो आहे पंहिंजो तालीमी जेको मयार या जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे। साईं नस्ल जेको आहे सो सिंधी क़ौम जो तबाह पियो थिए। पाण बदीन में वेठा आहियूं। बदीन जो तारीख़ी ज़िलो मौलवी हाजी अहमद मला, साईं मोहम्मद सुमार शेख, रईस करीम बख्श खान निज़ामानी, कामिर नज़ीर हुसैन हैदरी, शमशेर हैदरी जहिड़ा माण्हू हिते बदीन में पैदा थिया। रूपामाड़ी बदीन में आहे, शेखानी गाड़ी बदीन में आहे, अली बंदर बदीन में आहे, शेकिरियो भंडारी बदीन में आहे। हेॾी बदीन जी तारीख़ आहे। बदीन ज़िलो जेको आहे सो तेल ऐं गैस जे दौलत सां मालामाल आहे। बदीन ज़िलो जेको आहे सो सॼी सिंध में शुगर केन स्टेट हो। तइलीम जेका आहे उहा उन ॿेड़ी चवंदा सीर में आहे पर आउं चवां थो ॿुॾी चुकी आहे, ग़र्क़ थी वई आहे। तइलीम जेका आहे बुनियादी तइलीम प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं 3 सूबा ॿिया तव्हां ॾिसो, पंजाब टॉप ते आहे पर के तो बलोचिस्तान जी बि तइलीम जेका आहे सिंध खां जेका असां बहितर आहे। बदीनी जी जेका हालत आहे तमामु संगीन आहे, हालत ज़ार आहे। चटाभेटीअ मुक़ाबिला पिया थियनि। हींअर चटाभेटीअ मुक़ाबिलो आहे बदीनार पिया थियनि। हिकिड़ी जेका ही 2 सालनि खां वठी जेको आलमी दहशतनाक वबा जेका कोरोना जी आई आहे 2 सालनि खां स्कूल बंदि आहिनि। स्कूलनि जी असांजी जेका हालत जेका तव्हां छा था पुछो, स्कूलनि जी हालत प्राइमरी स्कूलनि जी, गर्ल्स प्राइमरी स्कूलनि जी। आऊं तव्हांखे को मिसाल ॾियां, उहो तारीख़ी प्राइमरी स्कूल कढणु, मेन प्राइमरी स्कूल कढणु जेको 150 साल पुराणो आहे। साईं फरीद ख़ान चांडियो जेको बाबा तइलीम बाबा इल्मु आहे ऐं जेको सो मांधर वलासो बदीन खां ॾाखिणो पासो जा जेके प्राइमरी उस्ताद जेके वॾा वॾा नाले वारा थी गुज़रिया आहिनि उहे सभु साईं जा शागिर्द हुआ। उहो स्कूल, उन स्कूल में बाबा बदीन जेको ख़लीफ़ो अब्दुल्ला मेमून कढण जो आहे ऐं उन ई स्कूल में पढ़ियो आहे। ऐं उन स्कूल में जेको आहे सो परवानो भट्टी पढ़ियो आहे। उन स्कूल में जेको आहे सो आऊं पढ़ियो आहियां ऐं जेको होम सेक्रेटरी मोहम्मद ख़ान जूणो जो उन स्कूल में पढ़ियो आहे। उहो स्कूल जेको आहे 4 सालूं थी वियूं आहिनि। उन बिल्डिंग जेका आहे सा डैमेज थी तबाह थी वई आहे। तइलीम खाते चयो शागिर्द उस्ताद खे हाणे किरंदी ऐं जेको आहे सो नुक़सानु जानी थींदो, हितां तव्हां शिफ्ट थियो। 4 सालूं थी वियूं आहिनि, शागिर्द शिफ्ट थिया आहिनि हाई स्कूल बदीन जे कैंपस में। तंहिंखां पोइ प्राइमरी स्कूल 2 कढणु जेको आहे मेघवाड़ महिला उनजी बिल्डिंग किरी पई, 4 साल जा शागिर्द उहे उते वेठा आहिनि। ऐं जेको आहे सो वहरा महिला जो जेको प्राइमरी स्कूल आहे उन बिल्डिंग किरी पई आहे, 4 सालूं थी वियूं आहिनि। ऐं प्राइमरी स्कूल जेको कढणु जेको आहे उहो जो दरियूं दरवाज़ा पटे चोर खणी विया आहिनि। उन जेको आहे सो बिल्डिंगूं टोड़े बाक़ाइदे उन जो लोह जेके आहिनि से खणी विया आहिनि, उहो विकामजनि पियो। अवामी नुमाइंदा किथे, चूंडियल अवामी नुमाइंदा किथे, एजुकेशन किथे, तइलीम किथे। जॾहिं त 400 स्कूलनि खे स्टील वारा ताला हणी मुकमल बंदि करे सरकारी दफ़्तरनि मां ख़ारिज करण जी कोशिश कई पियूं वञनि। तइलीम खाते बदीन पारां 31 स्कूलनि मां 878 स्कूलनि जी फौरन मरम्मत कराइण जी सख़्त ज़रूरत आहे। जॾहिं त तइलीम खाते बदीन पारां
500 स्कूलनि खे बिल्डिंगनि खे इंतिहा ख़तरनाक करार ॾेई बंदि करण जा लेटर हेडमास्टरनि जे हथनि में ॾिना विया आहिनि। लीवंत खोसो जो हेडमास्टर गुलावंत खोसो साईं, तव्हां ॿुधाइजो त हीउ मिडिल स्कूल आहे, इन में घणा ॿार पढ़नि था ऐं स्कूल छो तव्हां बंदि कयो आहे? छा सूरत आहे स्कूल जी? साईं, स्कूल जी जेका कंडीशन आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। असां बार बार जेको आहे सो जेके डिपार्टमेंट आहिनि एजुकेशन वर्क्स वारा आहिनि या ईडीओ एजुकेशन आहे उनखे बार बार लेटर लिखिया आहिनि, पर स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा इंतिहाई ख़तरनाक हद ताईं जेका आहे उनजी छित जेका आहे उहा दीवारूं जेके आहिनि से मुकमिल क्रैक थी वियूं हलियूं आहिनि, जंहिंजे करे तक़रीबन असांखे उन्हनि बार बार लेटर कढिया आहिनि, जंहिंमें हींअर तव्हां सम्झो त 200 खां वधीक जेके असांजा ॿार आहिनि बराड़ी जा जेको सराउंडिंग एरिया आहे तक़रीबन बदीन ऐं टणोबागो जे पूरे सेंटर ते जेको आहे हीउ वाहिद ई स्कूल आहे जिथे छोकिरनि ऐं नियाणियुनि खे गॾियल तालीम ॾिनी वञे थी। उहा सभु जा सभु हिन वक़्तु जेको तमामु परेशानी वारे जेको हालत में स्टाफ बचे थो, ॿार बचनि था पर वीचारा ॿाहिरां थी हलिया था वञनि। इन जे करे एजुकेशन वर्क्स वारा बार बार आया आहिनि त बिल्डिंग खे वेझा न वञो। हाणे सॼी सूरत हाल में असां सभिनी डिपार्टमेंटनि खे लिखियो पर असांखे का बि अहिड़ी रिस्पॉन्स न पई ॾिनी वञे, सिर्फ़ु इहो चयो पियो वञे त भई बिल्डिंग ख़ाली करे बिल्डिंग खे वेझा न वञो। उनजे करे असां मजबूर आहियूं ऐं असांजो जेको बि हाल आहे उन मुताबिक़ हलूं पिया, पर स्कूल असां जेको हिन कंडीशन में को बि रिस्क खणण या ॿारनि खे विहारण जे लाइ वारी पोज़ीशन में असां न आहियूं। हाज़िर बिल्कुलु उनजा चापोड़ा किरनि था, बार बार जेको अहिड़े क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि। डिस्ट्रिक्ट सेशन जज बदीन साहब जिन उन्हनि बि नोटिस वरितो, उन्हनि बि एजुकेशन वर्क्स खे लिखियो आहे, ईडीओ एजुकेशन खे लिखियो आहे, टीओस खे लिखियो आहे, बार बार उनजे का बि जेको आहे सो उनजी कोन पई कई वञे। जेकॾहिं सिर्फ़ु उनजी रिपेयरिंग कई वञे या असां उनखे चयो असांखे छित तव्हां खोले ॾियो त वधीक जेकॾहिं कोई अहिड़ी सूरत हाल थिए थी त उन में कुझु करे सघे, पर उनमें कोई बि हवाले सां जेको आहे सो का बि अॻभराई न पई थिए। माण्हू हमेशह चवंदो आहे त असांजा मासूम ॿार के तहफ़ुज़ वारी जॻह ते पढ़ी इल्मु हासिलु कनि, पर हिते तहफ़ुज़ कोन्हे। असांजे मासूम ॿारनि खे हर वक़्तु जान जो ख़तरो आहे ऐं स्कूल ज़बून तबाह थी वियो आहे। पोज़ीशन इहा आहे जो हिन जो डिपार्टमेंट एजुकेशन वारनि बि लेटर अहिड़ा लिखिया आहिनि त बाबा हीउ स्कूल ख़ाली कयो ऐं असांजी औताक़ आहे ऐं असां पंहिंजे ज़ाती ख़र्च ते हिकिड़ो छपरो बि ठारायो आहे। उन छपरे में ॿार तइलीम हासिलु कनि था। केॾी महिल उस आहे त केॾी महिल थधि आहे, बाक़ी पोज़ीशन इहा आहे त असांखे एजुकेशन तरफ़ां का बि सहूलियत कोन्हे का, ऐं स्कूल तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। 200-250 ॿार आहिनि, कहिड़ी ॻाल्हि कजे। हर वक़्तु घोड़ा कईसीं ऐं हिन स्कूल लाइ असां जेको सो डिपार्टमेंट खां सवाइ अदलिया जे थ्रू बि एप्लीकेशनूं ॾिनियूं, पर अॼु ॾींहुं ताईं का मोट कोन मिली आहे ऐं स्कूल हिते तबाह ऐं बर्बाद थी रहियो आहे। ऐं हिते जा मासूम ग़रीब माण्हू जिन वटि खाइण लाइ अटो कोन्हे, ऐं कसम खणी चवां थो त हिते जे मासूम ॿारनि जे माइटनि जी इहा पोज़ीशन आहे, उन वटि हिकिड़ो टाइम ते को वेलो हूंदो आहे, बाक़ी 2 वेला बुख ते वेही बि मासूम ॿार हिते स्कूल तइलीम पिराइण लाइ स्कूल में ईंदा आहिनि ऐं उहे हाणे किथां वञनि। उहे स्कूल हिते न हलण जे करे ऐं रूमनि जे वेहण न करे पोज़ीशन इहा आहे जो उहे ॿार हाणे दरबदर आहिनि। तव्हांखे ॿुधी ऐं ॾिसी ॾंदे आङुरियूं ईंदियूं त 21 सदी वारे जदीद टेक्नोलॉजी दौर ऐं साइबर एज वारे दौर में बि बदीन ज़िले जा हज़ारे शागिर्द कचनि झोपड़ियुनि में वणनि हेठां तइलीम हासिलु कनि था, जंहिंखे तइलीम खां तो शेल्टरलेस स्कूल चवे थो। झोपड़ियुनि में तइलीम हासिलु कंदड़ मासूम ॿारनि खे तइलीमी माहौल कहिड़ो मिलंदो हूंदो जंहिंजो अंदाज़ो शऊर रखंदड़ हर इंसान आसानी सां लॻाए सघे थो। बदीन ज़िले जे स्कूलनि जो हाल उन कैंसर वारे मरीज़ जीअं आहे जंहिंजी साह जी तंद कंहिं वक़्तु बि टुटी सघे थी। मुल्क जी आज़ादी खे 74 साल गुज़री विया आहिनि। असांजी तइलीम ॿार जीअं बांबड़ा ॾेई रही आहे, जिते दुनिया साइंस ऐं टेक्नोलॉजी जा छाल ॾेई तरक़ी जी आख़िरी मंज़िल ताईं पहुचण वारी आहे। ग्लोबल विलेज में जिते दुनिया तइलीम जे मैदान में नत नवां जदीद तौर तरीक़ा अपनाए रही आहे, उते 21 सदीअ जे तरक़ी याफ़्ता टेक्नोलॉजी दौर में असांजा समूरा स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। तव्हांखे इहो ॾिसी ॾुख ऐं हैरानगी थींदी त बदीन ज़िले जे लॻभॻि 3100 स्कूलनि में 1900 स्कूलनि में पीअण जो साफ़ पाणी जी सहूलियत ई मौजूदु न आहे। हज़ारे शागिर्दनि खे स्कूल टाइम में पीअण जो पाणी नथो मिले। 3100 स्कूलनि मां 2500 स्कूलनि में बिजली जहिड़ी अहम बुनियादी ज़रूरत ऐं सहूलियत खां महरूम स्कूल आहिनि। बिजली न हुअण सबबि सख़्त गर्मी खे बर्दाश्त करण सां गॾोगॾु जदीद तइलीम खां बि हज़ारे शागिर्द महरूम बनियल आहिनि। तव्हां ज़िले जा अॻवान आहियो, कीअं था ॾिसो इन सॼी माहौल में जेको आहे इल्मु दोस्त जेको माहौल पैदा नथो थिए त इन जेको आहे कमज़ोर ऐं हीणे माहौल में शागिर्द कीअं तइलीम हासिलु कंदा जॾहिं त उनजे स्कूलनि जूं छितूं ऐं छपरा जेके किरनि पिया उन्हनि जी जानियुनि खे बि नुक़सानु आहे। जी साईं, बिल्कुलु तव्हां सही था चओ त तइलीम जी जेका सूरत हाल आहे इदारनि जी उहा का बहितर न आहे।
बहितर त छा चइजे पर मायूस कंदड़ आहे। उन जा तमामु घणा सबब आहिनि। घणो करे जेका पब्लिक आहे उहा असां ते यानी उस्तादनि ते आङुरियूं खणे थी। ठीकु आहे, कंहिं हद ताईं उस्तादनि जूं के कमियूं पेशियूं बि हूंदियूं ऐं आहिनि, पर तव्हां हालत ॾिसो त सेकेंडरी साइड ते 178 स्कूल आहिनि। 178 मां 71 जेके हाई ऐं हायर सेकेंडरी आहिनि ऐं 107 मिडिल बॉइज़ ऐं गर्ल्स स्कूल आहिनि। मूंखे हिकु ज़िले जे सदर जे हैसियत सां मुंहिंजी पूरी सर्वे थियल आहे, सभई स्कूल ॾिठल आहिनि ऐं उन्हनि स्कूलनि में उस्तादनि जी शदीद खोट आहे, फर्नीचर जी शदीद खोट आहे, इंफ्रास्ट्रक्चर तबाह थियल आहे, साइंस लेबॉरेटरियूं न आहिनि, साइंस टीचर न आहिनि, कंप्यूटर टीचर न आहिनि, कंप्यूटर लैब्स मुकमल न आहिनि ऐं ॿारनि खे पीअण जो साफ़ु पाणी मुहैया न आहे। जिते बिल्डिंग आहे त कंपाउंड वॉल कोन्हे। त इन सिचुएशन में असां कहिड़ी उमेदु रखी सघूं था क्वालिटी एजुकेशन जी। हिकु तरफ़ हुकूमत सिंध जी ऑफिसरनि ते असां ते इहा आहे त भई तव्हां एनरोलमेंट खे वधायो। असां एनरोलमेंट त ॾींहों ॾींहुं वधाईंदा रहूं था। ऐं जंहिं स्कूल में पढ़ायां थो उन स्कूल जो मिसाल वठूं त जंहिं वक़्तु 4-5 साल अॻु में हिते 700 शागिर्द हुआ, असांजी कोशिशनि जे करे उन्हनि मंझा हिन वक़्तु असां वटि 3300 शागिर्द पढ़नि था। त ॿिया बि उस्ताद इन क़िस्म जूं कोशिशूं वठनि पिया। हाणे जॾहिं असां वटि एडमिशन वठणु पेरेंट अचनि था ऐं असां वटि उन्हनि ॿार खे विहारण लाइ कुर्सी न आहे, त हैरत जी ॻाल्हि आहे त 9 क्लास जो शागिर्द 8-6 क्लास जो शागिर्द बेंच ते वेहे थो, तख़्ते ते वेहे थो, 8 शागिर्द तख़्ते ते वेहनि था ऐं फर्नीचर जी सूरत हाल इहा आहे जो 40% फर्नीचर बि मुकमल न आहे। मयारी तइलीम ॾियण त परे जी ॻाल्हि आहे, पर बदीन ज़िले जे 2100 स्कूलनि में चौदीवारी ई मौजूदु न आहे। हैरतनाक ऐं छिरकाईंदड़ सूरत हाल इहा आहे त बदीन ज़िले जे नियाणियुनि ऐं छोकिरनि जे 1700 स्कूलनि में टॉयलेट, वॉशरूम या पहखाने जहिड़ी बुनियादी सहूलियतूं ई मौजूदु न आहिनि। स्कूल में पढ़ंदड़ नियाणियूं ऐं लेडी टीचर कहिड़े अज़ाब मां गुज़रंदियूं हूंदियूं जंहिंजो अंदाज़ो शायदि तइलीम खाते जे कामरनि खे न आहे। हिकिड़ो वॾो इशू आहे नियाणे जे हिसाब सां, जिते इलाही सारनि स्कूलनि में जेको आहे वॉशरूम कोन्हे। वीचारियूं नियाणियूं कीअं अचनि, परेशान थियूं थी वञनि। पूरो हाफ डे उन्हनि खे वेहणो थो पए ऐं इवन कॾहिं कॾहिं को इवेंट आहे त उन्हनि खे फुल डे बि वेहणो थो पवे, त वीचारियूं किॾां वञनि। हालांकि काफ़ी सारा स्कूल अहिड़ा आहिनि जिते फीमेल टीचर्स न आहिनि, बल्कि इलाही सारा स्कूल अहिड़ा आहिनि जेके रूरल एरिया में आहिनि ऐं बैकवर्ड एरियाज़ में आहिनि, जिते बिल्कुलु हिकिड़ो नियाणियुनि खे पेरेंट्स कोन था छॾनि या काफ़ी सारा जेके आहिनि उन्हनि खे वहम आहिनि दिलि में त मेल टीचर आहे ऐं उनखां अलावा वॾियूं नियाणियूं आहिनि, असां कीअं छॾियूं। ऐं उनखां अलावा वॉशरूम जो इशू आहे, पीअण जे पाणी जो इशू आहे, उते का फैसिलिटी कोन्हे, को फर्नीचर कोन्हे, SMC जा पैसा प्रॉपर तरीक़े सां यूज़ कोन था थियनि। काफ़ी जेका आहिनि सो फीमेल टीचर्स जी कमी आहे ऐं टुटल भॻल जेका स्कूल आहिनि ऐं काफ़ी स्कूल अहिड़ा आहिनि जेको उते उताकूं ठही वियूं आहिनि। उताकनि जे हिसाब सां उते उन्हनि पंहिंजा माल वग़ैरह में बि उहे बीहारे छॾिया आहिनि ऐं इन हिसाब सां जेको सो जेके फीमेल आहिनि उहे नथियूं अची सघनि। ऐं जेको टीचर्स जी कमी आहे त जिते टीचर आहिनि उते ॿार कोन्हे ऐं जिते ॿार आहिनि उते टीचर कोन्हे। इहो ई मसइलो आहे। उन पीअण जे पाणी जो मसइलो आहे ऐं वॾो इशू जेको आहे सो नियाणियुनि जे वॉशरूमनि जो इहो इशू आहे ऐं पंखा कोन्हे, फर्नीचर वग़ैरह इहो बि कोन्हे आई त मे बि अॻियां हली हिननि जे लाइ बहितरी थिए, पर फ़िलहाल त का बि अहिड़ी बहितरी नज़र कोन पई अचे। चूंडियल नुमाइंदो थोरो कंदो आहे त चवंदो आहे तव्हांखे स्कूल थो ॾियां, पोइ चाहे तूं पंहिंजो यूज़ में हल, पोइ हू हिते माल ॿधी छॾींदा आहिनि, पंहिंजो महिमान माण्हू ते विहारींदा आहिनि। त उन हवाले सां असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि संजीदा थी पंहिंजे आवाम जे भले जे लाइ, असांजे नियाणियुनि जे भले जे लाइ न तालीम जो जेको असल मक़सदु आहे उन ते उहो कमु कनि त वधीक जेको आहे सो असांजी एजुकेशन सही थिए थी। असांजो जीअं ॾिठो वियो आहे त रूरल एरिया में 53% आहे ऐं 28% जेको आहे असांजे अर्बन एरियनि खां अलावा जेके रूरल जेके इलाइक़ा आहिनि तालीम उन्हनि जी उहा आहे। बाक़ी
बाक़ी ॾिठो वियो आहे त जीअं अदिन ॿिनि ॿुधायो त वाशरूम जी उते तमामु घणी घटिताई आहे, त उते असांजूं जेके छोकिरियूं घरनि खां परे अचनि थियूं उते जेको आहे वाशरूम न हुअण जे करे, ऐं उनजो जेको दीवारी थिए थी परदे जी उहा बि उन्हनि जी स्कूलनि जी न हूंदी आहे, त उनजे करे बि माइट जेको आहिनि सो स्कूल नियाणियुनि खे छॾण खां अवॉइड कंदा आहिनि। उन में ॿाहिरि पाड़े जा छोकिरा लोफर लंग जेके हूंदा आहिनि जवान छोकिरियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे छेड़ण जे लाइ करे उनजी माना सिक्योरिटी न हूंदी आहे। उन सां इहो आहे त असांजो ॻोठनि में ख़ासि करे जेको आहे सो टीचर जेको हूंदो आहे मेल हूंदो आहे, त मेल जे करे बि असांजा जेके ॻोठण नियाणी खे पढ़ण लाइ अवॉइड कंदा आहिनि, या त छोकिरा ऐं छोकिरियूं गॾु हूंदियूं आहिनि, त उन जे लाइ बि जेके आहिनि से माइट अवॉइड कंदा आहिनि त छोकिरनि सां गॾु असां छोकिरी खे कीअं छॾियूं। त मुंहिंजे ख़्याल में जेको असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं गवर्नमेंट खे घुरिजे त ॿारहाड़ीअ में घणा स्कूल गर्ल्स जा बि ठाराइनि, जेतिरा छोकिरनि जा ठाराइनि था त ओतिरा छोकिरियुनि जा बि ठाराइनि, पर उन्हनि जी पोइवारी बि कनि। दुनिया जिते टेक्नोलॉजी जे बुनियादनि ते तइलीम ॾियण लाइ मसरूफ़ आहे, उते बदीन ज़िले जी तइलीम ऐं तइलीमी इमारतूं ज़बून हाली जे शिकार सां गॾोगॾु साइंसी तइलीम खां पिणु महरूम नज़र अचे थी। गॾु कयल अंगनि अखर मूजिबि बदीन ज़िले जे हायर सेकेंडरी स्कूलनि में कंप्यूटर लैब ई मौजूदु न आहिनि। बदीन ज़िले जे 107 मिडिल स्कूलनि ऐं 50 हाई स्कूलनि में कंप्यूटर लैब जो वजूद ई न आहे। न ई सॼे ज़िले बदीन जे स्कूलनि में कंप्यूटर टीचर मुक़ररु थियल आहिनि। जॾहिं त 6वीं क्लास में कंप्यूटर जो सब्जेक्ट राइज करे किताबी सूरत में पढ़ायो वञे थो, पर प्रैक्टिकल तौर कंप्यूटर ई मौजूदु न आहे। बदीनी सूरत हाल इहा आहे त उन मंझि जेको आहे सो तव्हांजा केतिरा मिडिल स्कूल आहिनि, जे हिकिड़े बि मिडिल स्कूल में जेको आहे सो तव्हांजी लैब न आहे, न बायोलॉजी जी लैब आहे, न तव्हांजी केमिस्ट्री जी लैब आहे, न तव्हांजी फिज़िक्स जी लैब आहे। केतिरा हाई स्कूल आहिनि असांजा जेके ठहिया पिया आहिनि, सरकार ठाहे छॾिया, उनजी महिरबानी ऐं उन्हनि ठहियल हाई स्कूलनि जो असरु इहो आहे त उन्हनि हाई स्कूलनि में लैबूं कोन्हे, उन्हनि हाई स्कूलनि में लाइब्रेरियूं कोन्हे, उन्हनि हाई स्कूलनि में अॼुकल्ह जेको आहे कंप्यूटर जहान लॻो पियो आहे। सॼी दुनिया जेकी ॿोलियूं ज़िंदह अॼुकल्ह जेको आहे सो माना इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे सघ सां ऐं उनजे जेको आहे सो तलसम सां ऐं उनजी जादूगरी सां ऐं उनजी कुवत सां ॿोलियूं नज़रिया तसवर ख़्याल ज़िंदह पिया थियनि, जवानियूं पिया माणीनि, हुसन पिया माणीनि, नयूं नयूं जेको वकार पिया माणीनि, ऐं असां उहे कंप्यूटर जेके आहिनि सो इन्हनि सारनि हाई स्कूलनि में कंप्यूटर कोन्हे, इन्हनि सारनि मिडिल स्कूलनि में कंप्यूटर कोन्हे। ही तव्हांजा प्राइमरी स्कूल जेके उन्हनि ताईं घस कोन्हे। हशर इहो आहे त प्राइमरी कंहिं बि प्राइमरी स्कूल में वाशरूम कोन्हे, कंहिं बि प्राइमरी स्कूल में तव्हांजो जेको आहे सुपर भर्ती थियल कोन्हे, केतिरा प्राइमरी स्कूलनि में पखो लॻल कोन्हे, केतिरा हाई स्कूल मिडिल स्कूल ऐं प्राइमरी स्कूलनि जिन खे दीवार कोन्हे। कहिड़ियूं ॻाल्हियूं छा करियो बाबा, तव्हां रुॻो भितियूं ठाहे छॾियूं आहिनि, दीवारूं ठाहे छॾियूं आहिनि, माण्हू था हुन में अचनि बाबा, रुॻो भितियूं ठहियूं पियूं आहिनि, उते को जानवर कोन था इंसान था अचनि, उन्हनि जे लाइ को वाशरूम, को पाणी जो बंदोबस्तु, को दीवार, को दर, को पखो, को पंखो, का रोशनी। असांजा प्राइमरी स्कूल ठहिया पिया, न उन में पंखो आहे, न उन स्कूल में बल्ब आहे, न उते वाशरूम आहे, न उते पाणी पीअण जी सहूलियत आहे। भाई हिन खां त जेल चङा आहिनि, हिन खां त लाकअप चङा आहिनि। ही हिकिड़ी ॻाल्हि आहे, सही सिधी ॻाल्हि आहे त भई असांजे तइलीम जो जेको सिलसिलो आहे, ठहियूं पियूं शयूं, माना बदकिस्मती आहे इहा त असां जूं शाहकार क़िस्म जूं शयूं ठाहे ऐं असां पंहिंजे अखियुनि जे अॻियां वरी उहो कलर जे हवाले कयूं आहिनि। हाणे हिते ठहियो पियो आहे तव्हांजो जेको आहे सो इंग्लिश मीडियम स्कूल ठहियो वेठो आहे, गवर्नमेंट इस्लामिया कॉलेज जे पुठी पासे ठहियो पियो आहे, अर्बन रुपनि जी बजट सां ठहियो आहे, ख़ूबसूरत स्कूल अर्बन रुपनि जी बजट सां ठहियो आहे, इंग्लिश मीडियम जो स्कूल ठहियो आहे। माण्हुनि जेको आहे सो ख़ैर मुबारकूं ॾिनियूं, मिठायूं विरायूं, त हाणे बदीन में स्कूल चाहे त उहो स्कूल जेको आहे सो न हलियो, स्कूल न हलियो, ऐं उन स्कूल जूं हाणे भितियूं ॻरनि पियूं ऐं मींहं में पुसे पियो ऐं उन जूं छितूं ॻरनि पियूं ऐं उन मां माण्हू जेको हिकिड़ी हिकिड़ी शइ खणियो, को किॾां पियो वञे, किॾां पियो वञे। अर्बन जी शइ आहे। 24 सिंध में 24 स्कूल आहिनि, जिन मां हिकिड़ो स्कूल में को चवंदा मसलो हलियो आहे, न त ख़ैर लॻो पियो आहे। अर्बन रुपनि जी हे पैसा वरितो हूंदो, उहो छो? वधीक तबाही जी सूरत इहा आहे त बदीन ज़िले जे 107 मिडिल स्कूलनि ऐं 40 हाई स्कूलनि में साइंस जूं लेबोरेटरियूं मौजूदु न आहिनि। 30% मौजूदु लेबोरेटरियूं नॉन फंक्शनल आहिनि, जिते अणपुरा साइंसी औज़ार ऐं केमिकल पियल आहिनि। लेबोरेटरियूं ऐं साइंस जा उस्ताद न हुअण सबबि बदीन ज़िले जा हज़ारे शागिर्द साइंसी तइलीम खां महरूम रखंदे खेनि प्रैक्टिकल नथा कराया वञनि।
कंप्यूटर लैब ऐं साइंस लैबोरेटरियूं नॉन फंक्शनल हुअण सबबि बदीन ज़िले जा हज़ारें शागिर्द अहम साइंसी तइलीम हासिल नथा करे सघनि, जंहिं सबबि शहरी तोड़े ॿाराड़ीअ सां तइल्लुक़ रखंदड़ शागिर्दनि खे आला तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम रखियो पियो वञे। असल में जो तइलीम जो शोबो है वो सरकारी शोबो है, वक्त की हुकूमत जेका है इहा ही ज़िम्मेदार है तो हर फर्द के जो है तइलीम मुहैया करे दे। बदकिस्मती इहा है तो असांजे सॼे सिंध का बदीन जी जेका तइलीम है वो एडी का मुख़्तलिफ ना है। असां जेके नज़र फिराईंदासीं तो बदीन जा 3172 स्कूल जेके आहिनि त उन में 1500 अहिड़ा स्कूल आहिनि जिनके चौदीवारी ना है, जिनके टॉयलेट की सहूलत ना है, जिनके प्ले ग्राउंड की सहूलत ना है। 2300 स्कूल अहिड़ा आहिनि जिते लाइट ना है। बुनियादी तौर ते जेकॾहिं सहूलत न असांजी 3 बुनियादी सहूलतूं तमामु अहम आहिनि कंहिं बि हिकिड़े तइलीमी दरसगाह जे लाइ, जंहिंमें उस्ताद, स्कूल ऐं फर्नीचर, इहे 3 शयूं आहिनि। असांजी बदकिस्मती आहे त असां 3 शयुनि खां जेका आहे अक्सरियत असांजा स्कूल जेके आहिनि उहे महरूम आहिनि, छाकाणि तइलीमी माहौल जे लाइ इहो हिकिड़ो बुनियादी ज़रूरत आहे त उते उस्ताद बि मौजूदु हुजे, उते उनजी बिल्डिंग बि हुजे ऐं उते उन में फर्नीचर बि मुहैया कयो वञे, तॾहिं को वालदेन जेको हूंदो उहो पंहिंजे ज़ारा औलाद खे उन स्कूल में दाख़िल कराईंदो जिते इहे 3 क़िस्म जी सहूलत मौजूदु हुजे। पर बदकिस्मत आहे या 2 सहूलतूं आहिनि त 3 आहे, किथे हिकिड़ी सहूलत आहे उस्ताद आहे त उते न बिल्डिंग आहे न फर्नीचर आहे, उते जुगियुनि में या पट ते उहे स्कूल हलनि पिया। एसएमसी में जेके आहिनि उहे 25 खां 30 या 40 हज़ार न था वञनि, उन मां उहो फर्नीचर जेको लखनि जो किथे थो अची सघे। त जेको बंदि थियल जेको फर्नीचर आहे जेको मुहैया कयो वेंदो हर साल स्कूलनि खे, उहो फौरी तौर ते ॾिनो वञे, टीचरनि जी खोट जेका आहे उहा पूरी कई वञे। ऐं जेका कंस्ट्रक्शन थिए थी बिल्डिंग्स जी, असां वटि हिन वक़्तु बि बदीन में 500 अहिड़ा स्कूल आहिनि जेके डेंजरस में आहिनि, डेंजरस कंडीशन आहे, जिन खे बाक़ाइदा सर्टिफिकेट ॾेई डिपार्टमेंट वर्क्स एजुकेशन वारनि चयो आहे त उहे कंहिं वक़्तु बिल्डिंग लाकार आहिनि किरी सघनि थियूं, उन में बि उहे जेके रिस्क खणी बि ॿार जेके आहिनि उहे तइलीम पिया आहिनि। तव्हां अॻुवाणे उस्तादनि जा कीअं था ॾिसो सॼे बदीन ज़िले जी सूरत आहे? बदीन जी हालत इहा आहे त 3100 स्कूलनि मां औरतुनि जे लाइ गर्ल्स स्कूल सिर्फ़ु 200 आहिनि ऐं वरी उन्हनि 200 ते जेकॾहिं असां नज़र विझूं त उते उस्तादनि जी खोट, उते वॉशरूमनि जी खोट, उते फर्नीचर जी खोट, मतिलबु त इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो तबाह आहे। अहिड़े तरीक़े सां असां बॉइज़ ते वञूं त 2900 प्राइमरी स्कूल आहिनि, उन्हनि 2900 प्राइमरी स्कूल मां जेके हिकु कमरे ते मुश्तमिल आहिनि उन्हनि में तव्हां वेंदो त ॿारनि जे लाइ बेंच कोन हूंदी, उस्ताद जे लाइ कुर्सी कोन हूंदी, वॉशरूमनि जो त उते तसवर ई कोन्हे, स्वीपर जो असां वटि तसवर ई कोन्हे। उस्ताद ॿार वीचारा पंहिंजी मुड़सई करे पाणी सफ़ाई कनि था स्कूलनि जी। जेकॾहिं तव्हां बदीन हाई स्कूल जा हींअर बरसातूं जेके ताज़ियूं पयूं उते ॾिसो त ग्राउंडनि में पाणी बीठो आहे ऐं उहो पाणी इंतिज़ामिया कढाइण जे लाइ तयारु कोन्हे। उस्ताद छा कनि वीचारा, हेडमास्टर छा कनि, उन वटि अहिड़ा त के फंड कोन्हे जेकॾहिं उहे पाणी कढाइनि, उहे ॿिया कम कनि इहे त पोइ फर्नीचर किथां वठंदा, उनजी रिपेयरिंग किथां थींदी, ॿिया त जेके सनातुला ख़र्च आहिनि एसएमसी जी तव्हांखे ख़बर आहे 60,000 खां 80,000 अचनि था, उहे ॿियूं बि इलाही जेके हेड आहिनि उन्हनि में ख़र्च थी था वञनि। त मुंहिंजे ख़्याल में सहूलियतुनि जी अणाट आहे। सेक्रेटरी एजुकेशन मिनिस्टर खां इहा घुर कंदासीं त महिरबानी करे हिननि स्कूलनि जा धणी थियो, हे स्कूल जेके आहिनि हिन में जेके असांजा मुस्तक़बिल जा महिमार पढ़नि था इहे ई मुल्क जूं वागूं संभालींदा। जेकॾहिं इन्हनि जी असां धणी न थियासीं, असां मालकी स्कूलनि जी न कई त मुंहिंजे ख़्याल में सिंध जंहिं तरफ़ वञे पई ॾाढो ख़तरनाक लाड़ो आहे ऐं अॻियां हली असांजी सिंध जेका आहे उहा तालीम खां सफ़ा परे थी वेंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो असांजे लाइ वॾो हिकिड़ो ख़तरो आहे। असांजो हीउ जेको स्कूल आहे इहो एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट बदीन जे जेके लापरवाह एक्शन आहे ऐं उनजो जेको अमलो आहे उन जे करे असांखे हीउ नुक़सानु पहुतो आहे। हीउ स्कूल गुज़िरियल 5 सालनि खां वठी उन्हनि जेको आहे लेटर जारी करे छॾिया आहिनि त हिन स्कूल खे जेको आहे क्लोज़ करे छॾियो। हिन में 250 खां वधीक जेके मासूम ॿार आहिनि जिन जी इनरोलमेंट आहे। हाणे उन्हनि खे असां पंहिंजी मदद पाण हिकिड़ी झोपड़ी ठाही आहे जेका बि अव्हांजे कैमरा जे साम्हूं आहे त असांखे एजुकेशन वर्क्स वारनि जी जॾहिं डिप्टी कमिश्नर तां मीटिंग थिए थी उते हिन स्कूल खे फोकस ई नथो कयो वञे। जॾहिं शुगर सेल जा पैसा अची विया आहिनि, गैस जी रॉयल्टी जा पैसा अची विया आहिनि, उहे पैसा डिप्टी कमिश्नर बदीन जे अकाउंट में पिया आहिनि ऐं हीउ स्कूल जेको आहे फौरी तौरु ठहिणो आहे छो त हिन सां तक़रीबन 300 ॿारनि जो मुस्तक़बिल आहे। हाणे हुन में असांजूं मासूम नियाणियूं आहिनि। हाणे हिन खां पोइ या त असीं 15 किलोमीटर टनो भागो ॿारनि खे मोकिलियूं या 15 किलोमीटर जेको आहे बदीन मोकिलियूं त हिकिड़ी इंतिहाई ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे। हीउ इदारो जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे त हिन स्कूल न ठहिण जो जेको वॾो सबबु आहे उहो एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट जो जेको एक्शन आहे, जेको अदालत में बि वञी जेको रिपोर्ट घुरे थी। अदालत हिन स्कूल जे लाइ बि जेको आहे मुख़्तलिफ़ टाइम ते सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख हिन स्कूल जे लाइ जेको आहे सख़्तु हिदायतूं ॾिनियूं हुयूं। उन खां पोइ डिस्ट्रिक्ट कोर्ट सेशन जज बदीन जेको साबिक़ा जावेद अहमद बलोच जे हुकुम ते टीम बि पहुती, हिते विज़िट बि थी, पर उन अदालती हुकुमनि ते को बि हिननि एजुकेशन
वर्क्स वारनि अमल न कयो आहे। डिप्टी कमिश्नर बदीन सां हिन जूं मीटिंगूं ज़रूरु थियनि थियूं, पर उहे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई ते थियनि थियूं। मीटिंग हिकिड़ी कनि था, कमु अञा विचाई ॿियो कोन था। उन करे सरदार शाह ख़ुदि जेको आहे मिडिल स्कूल हाजी अली मोहम्मद खोसो खे टेस्ट केस करे हिन स्कूल खे खयो हो। अॼु बि मुख़्तलिफ़ अख़बारनि में उहा जेका ख़बर ब्रेक थी हुई, फ्रंट पेज ते उहा अख़बारनि जो साईं सरदार शाह जो जेको बयानु आहे उहो ज़ीनत ज़रूरु बणियो, पर हीअ बिल्डिंग ऐं मुस्तक़बिल ॿारनि जो जेको हीअ गुज़िरियल 5-6 सालनि खां इहा सूरत हाल आहे, जेका पोइ ॿ टे दफ़ा जेको आहे छापड़ा किरिया त मैसूम बारड़ा जेको आहे किरिया पे खां हेठि उन्हनि ते उन्हनि खे नुक़सानु पिए पहुतो। पोइ वारसनि जेको आहे असांखे चयो त यार हाणे स्कूल जेको आहे सो बंदि आहे करियो या असांजा ॿारनि जे लाइ को मुतबादिल ॻोल्हियो। पोइ असां पंहिंजी मदद पाण हिकिड़ी झोपड़ी ठाही आहे जंहिंमें असीं मिडिल स्कूल पिया हलायूं। कहिड़ी न शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे सिंध हुकूमत तइलीम खातो एंड एजुकेशन वर्क्स वारनि खे त उन्हनि खे मेन रोड बदीन टंडो बागो ते मिडिल स्कूल हाजी अली मोहम्मद खोसो नज़र कोन थो अचे। शायदि हुननि जे अखियुनि ते पटियूं चढ़ियल आहिनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख जेको आहे उनखे असीं अपील था कयूं त फौरी तौर ते हिन स्कूल ते जेको तव्हांजो नोटिस आहे उन ते अमल कराइण लाइ तव्हां फौरी तौर ते हिकिड़ा अहकामात जारी करियो, छो त हाणे सिर्फ़ु माण्हुनि खे जुडिशरी ते एतमाद रहियो आहे, ॿियो कंहिं इदारे ते जेको आहे एतमाद न रहियो आहे। तइलीम खातो सिंध ऐं बदीन पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ज़िले सतह ताईं निभाए न रहियो आहे। ॿियनि बुनियादी सहूलियतनि खां महिरूम बदीन ज़िले जे स्कूलनि में 70% फर्नीचर जी खोट आहे। शागिर्द टुटल फुटल बेंचनि डेस्कनि ते तइलीम हासिल कनि था। कुझु अहिड़ा बि स्कूल आहिनि जिते फर्नीचर जो नालो निशान ई न आहे। मैसूम बारड़ा पट ते वेही तइलीम पिराइनि था। पाणी जी खोट, बैतल खुला जो न हुजणु, बिजली जे बुनियादी सहूलियतनि ऐं चौधवारी खां आजनि स्कूलनि समेत बदीन ज़िले में उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे। उस्तादनि जी खोट सबबु प्राइमरी साइड ते केतिरा ई स्कूल बंदि पियल। हुकूमत पारां जोड़ियल स्टूडेंट टीचर रेशो पॉलिसी मूजिबि 25 शागिर्दनि ते हिकु उस्ताद मुक़ररु करण वारी पॉलिसी ते 100% अमल नथो थिए। बदीन ज़िले में 1,59,395 शागिर्द सरकारी स्कूलनि में दाख़िल थियल आहिनि, जंहिं STR पॉलिसी मूजिबि 6,375 उस्ताद हुअणु घुरिजनि, पर हिन वक़्तु बदीन ज़िले में कुल उस्तादनि जो तइदाद 5,275 आहे। 1100 उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि। निंदड़को बनियल ज़िले बदीन जी 20 सालनि खां तइलीम खाते पारां SNE पिणु मंज़ूर न कई वई आहे, जंहिं सबबु बदीन ज़िले में सीटनि जो इज़ाफ़ो थी न सघियो आहे। जॾहिं त बदीन ज़िले में इंसानी आबादी में वाधारो थींदे 20 लख ताईं वञी पहुती आहे। बदीन ज़िले में तइलीमी इदारनि ऐं इमारतनि जो स्ट्रक्चर ज़बून हालत में पहुतल आहे, जंहिंजी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत तइलीम खाते सिंध एजुकेशन वर्क्स ते लागू लाज़िम थिए थी। करोड़नि जी बजट रखंदड़ एजुकेशन वर्क्स खाते बदीन पारां स्कूलनि जी मरमत न करणु ऐं नवनि स्कूलनि जूं बिल्डिंगूं न ॾियण सबबु बदीन जे स्कूलनि जो 60% इमारतूं ज़बून ऐं ख़स्ता हालत में मौजूदु आहिनि। एजुकेशन वर्क्स खे सालियाना मिलंदड़ करोड़ रुपया बजट कंहिंजे खीसे में वञे थी, जंहिंजी जांच थियणु घुरिजे। PP जे 15 सालनि जे हुकूमती दौर में बदीन ज़िले जे तइलीमी निज़ाम जी बहितरी अचण बजाए समंड जे आयल वीरनि जीअं तेज़ीअ सां ज़मीन खाद हणंदे ऐं ज़मीन खे गिड़काईंदे पोइते वञण जे मिसल जे आहे। PP जे चूंडियल नुमाइंदनि जे आशीर्वाद सां इंजीनियर मुक़ररु ऐं बदिली थियनि था। सिंध जो तइलीम खातो सिंध शायदि ज़िले सतह जे कामरनि खां पुछण जी सघ नथा रखनि, जंहिं सबबु समूरे ज़िले जे स्कूली इमारतनि वारो ढांचो ख़स्ता हाली ज़बून हालत समेत आख़िरी पसान में वञी पेर पातो आहे। 1975 में क़ाइमु कयल इस्लामिया डिग्री कॉलेज जी मरमत वारी स्कीम 2 सालनि खां रोलड़े जो शिकार बनियल आहे। लॉर्ड यूनिवर्सिटी जी बजट मंज़ूर हुअण बावजूदि 4 सालनि खां तइमीराती कमु शुरू थी न सघियो आहे। कैडेट कॉलेज बदीन, कैम्ब्रिज स्कूल बदीन, गोलाची वारियूं स्कीमूं अध में रुलियल आहिनि। बदीन ज़िले में टेक्निकल ऐं मोनो टेक्निकल कॉलेज जूं बिल्डिंगूं टुटल भॻल आहिनि, उस्तादनि जी खोट खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। ज़िले बदीन जा केतिरा ई वोकेशनल सेंटर हुंडी सेंटर सहूलियतनि जी अणहूंद सबबु बंदि पियल आहिनि। PSO पारां क़ाइमु कयल कंप्यूटर सेंटरनि ते सालनि खां उस्तादनि जी खोट सबबु बंदि पियल आहे। TMG ऐं सिंध जे गवर्नमेंट पारां क़ाइमु कयल कंप्यूटर लैबूं सॼे ज़िले जे स्कूलनि में बंदि पियल आहिनि। तइलीमी कामरनि करप्शन खे अॻिते वधाईंदे अंधनि ॿोड़नि ऐं गुंगनि जे स्कूल खे बि बख़्श न कयो। स्पेशल एजुकेशन स्कूल जी इमारत कमज़ोर हालत में आहे। उस्तादनि खे सिख्या ॾींदड़ इदारो DETRC 4 सालनि खां बंदि पियल आहे। मयारी तइलीम जे दावा कंदड़नि खे शायदि ॼाण ई न आहे त हाई स्कूल एग्रोवल कॉलोनी 2 कमरनि ते मुश्तमिल हाई स्कूल आहे। स्कूल 2 कमरनि में सवें शागिर्द तइलीम हासिल कनि था। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त ज़िले बदीन में कंहिं बि स्कूल में सोलर सिस्टम जी सहूलियत ई मौजूदु न आहे। बुनियादी सहूलियतनि जी अणहूंद ऐं बुनियादी सहूलियतनि जी खोट ऐं उस्तादनि जी खोट जो आख़िरकार ज़िम्मेवार केरु आहे? चूंडियल नुमाइंदनि जी तइलीमी कामोरा इंजीनियर थधनि कमरनि मां ॿाहिरि निकिरण लाइ तयार ई न आहिनि।
कागज़नि में सभु कुझु ठीकु वारियूं रिपोर्टूं आला अमलदारनि जे टेबलनि ते पियल आहिनि, पर सरज़मीन ते कारी वारा कख नज़र अचनि था। कंहिं ते मयार ॾिजे, करप्शन कामोरनि जो ॼण कानूनी हक़ हुजे, पर अवाम जे वोटनि ते चूंडिजी आयल नुमाइंदनि जी तइलीम अवलियत वारी लिस्ट में शामिल ई न आहे। शायदि धन दौलत में हिसेदार बनियल आहिनि, जंहिं सबबु मुजरमाना मावठ ऐं चुप जो रोज़ो रखियल अथनि। बदीन ज़िले में 6 MPA, 2 MNA, 1 सूबाई वज़ीर, 3 सलाहकार, 1 सेनेटर मौजूद होने के बावजूद बदीन ज़िलो लावारसो ऐं निंदड़ काइप वारी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। बदीन ज़िले के पावर शेयरिंग वारे हिस्से में घणो कुछ मिलियल होने के बावजूद बदीन ज़िले जे तइलीमी सूरत हाल तबाह कोन आहे, जेका ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। हर अकल ऐं सम्झ वारो माण्हू इहो सुवाल पुछण जो हक़ रखे थो त बदीन ज़िले जा तबाह थियल स्कूल ऐं हज़ारनि शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह करण में कंहिंजो हथु आहे, उन जो ज़िम्मेवार केरु आहे? आख़िरकार कामोरनि खां पुछाणो केरु कंदो? यकीनन पॉलिटिकल जेके हिते जा रिप्रेजेंटेटिव आहिनि, असां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं, हू असांजा तर्जुमान आहिनि, असांजा रहनुमा आहिनि, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त हिन सॼे मामले खे टेकअप कनि ऐं असांजे बदीन जी जेका एजुकेशन जो जेको ही सिस्टम आहे, बिल्डिंग्स इन्हनि जा जेके इंफ्रास्ट्रक्चर्स आहिनि, इन ते कमु कनि। ऐं ॿियो जेको अहम मसइलो आहे त ही जेके बि स्कूल या जेके बि तव्हां वटि SNE टीचर्स जो तादादु हो, इहो उन टाइम जॾहिं बदीन जी आबादी 7 खां 8 लख 10 लख ताईं, हींअर बदीन जी आबादी तक़रीबन जेको 1918 खां 20 खां 22 लख जे विच में आहे। हाणे एॾी वॾी आबादी में जेको चेंज आयो आहे त उन जे हिसाब सां प्रोपोर्शनल वाइज़ हुननि खे बि जेको उस्तादनि जी तादाद में SNE में स्कूल में जेको इज़ाफ़ो थियणु खपे जेको न पियो थिए। ऐं हिन वक़्तु हिकु ॿियो सिंध जो वॾो बर्निंग सुवालु आहे, जंहिं ते आउं मीडिया ते उहो ज़रूरु टेकअप कंदुसि त पाकिस्तान में पूरो इहो बहस हले पियो त असांखे सिंगल करिकुलम में कमु करणु घुरिजे। हाणे इहो सिंगल करिकुलम जो मूंखे मीडिया खे बि गुज़ारिश आहे त असांजे हिन मसइले खे वॾे पैमाने ते खयो वञे। असां सां हिकिड़ी तमामु वॾी जेको सो थिए पई ओवरऑल सिंध जे ॿारनि सां हिकिड़ी जेको जाती थिए पई, उहा हीअं पई थिए त जॾहिं सिंगल करिकुलम जी ॻाल्हि थी थिए त उते जॾहिं अरिड़हीं तरमीम खां पोइ हर सूबो तालीम खे पाण डील पियो करे, इन जे करे सिंध गवर्नमेंट जो स्टांस इहो आहे त इहो असांजो आहे डोमेन, इन खे असीं तय कंदासीं। त उहो त ठीकु आहे, जेके बि असांजा कल्चरल सब्जेक्ट्स आहिनि, जेके लैंग्वेज जा सब्जेक्ट आहिनि, उहो त सिंध गवर्नमेंट उनजा सब्जेक्ट उनजो करिकुलम जा बुक्स पाण डिज़ाइन करे, पर जेके साइंस जा सब्जेक्ट्स आहिनि, फिज़िक्स आहे, केमिस्ट्री, बायो आहे, पर्टिकुलर साइंस जा सब्जेक्ट आहिनि, छा पियो थिए हींअर जेके बि सिंध जे ॿारनि जेको मेडिकल जो इम्तिहान ॾिनो हुयो, जेको अॻे सिंध लेवल ते थींदो, हाणे उहो PMDC पाकिस्तान लेवल ते पई वठे। ऐं उहे जेके सवाल अचनि पिया उहे या त फेडरल जे कोर्स मां अचनि पिया या पंजाब जे कोर्स मां अचनि पिया। ऐं उते असांजा जेके सिंध जा ॿार आहिनि उहे तमामु घणा जेको विक्टिमाइज़ थियनि पिया, उन्हनि जो राइट विक्टिमाइज़ थिए पियो। त इहा मुंहिंजी सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ी ॾाढी मोदबान ऐं ॾाढी टेक्निकल गुज़ारिश आहे त असांखे साइंस सब्जेक्ट जो जेको मवादु आहे एकरा द नेशन बराबरि हिकु जहिड़ो हुजणु खपे, जंहिंमें असांजा ॿार भले कंहिं प्लेटफॉर्म ते वञनि, कंहिं सूबे जे ॿार सां कम्पीट कनि त उहे पोयां न थियनि। हा, बाक़ी जेके कल्चरल सब्जेक्ट्स आहिनि या लैंग्वेज जा सब्जेक्ट आहिनि, उन ते जेको सो सिंध गवर्नमेंट जो जेको स्टैंड्स आहे असां उन खे वैलिडेट कयूं था ऐं उन ते असां पंहिंजो जेको स्टैंड्स मेंटेन रखूं। उहे किताब जेके आहिनि असां उन में असां पंहिंजा कल्चरल हीरोज़ ऐं असां पंहिंजूं शयूं ऐड कयूं त जीअं असांजा ॿार असांजे सिंध जे या पंहिंजे डोमेन जे लोकल कल्चर खां बि वाक़िफ़ हुजनि। 74 सालनि जी रियासत ऐं लाॻीतो 15 साल पीपल्स पार्टी जी हुक्मरानी में मैदनी वसाइलनि सां मालाबाल गरीब ज़िले बदीन खे आख़िर छा ॾिनो? ॿियनि इदारनि जीअं तइलीमी इदारो बि तबाह थी वियो, पर कंहिं कामोरे ऐं चूंडियल नुमाइंदे जे कन ते जूं बि न सुरी। एॾी बेहसी वारे आलम में बदीन वासी कंहिं दर दांह कनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिंध जे तइलीम वारो वज़ीर सैयद सरदार अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध खे घुर्जे त बदीन ज़िले जे तबाह थियल तइलीमी इमारतनि जी ख़स्ता खाली ऐं पीअण जे साफ़ पाणी, बिजली समेत उस्तादनि, फर्नीचर जी खोट ऐं समूरी बुनियादी सहूलियतनि जी उणाहठ जो फौरन नोटिस वठंदे 15 सालनि खां मुक़ररु कयल कामोरनि जी करप्शन जी जांच थियणु घुरिजे ऐं खेनि सज़ाऊं मिलणु घुरिजनि, जीअं बदीन ज़िले जा मिसकिन ऐं गरीब शागिर्द आला तइलीम सुठी तइलीमी दोस्त माहौल में तइलीम हासिल करे सघनि ऐं संदन मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन अली मेमन सां गॾु हारून गोपान, KTN न्यूज़ बदीन।